मटियारी ज़िले में बल्दियाती चूंडुनि लाइ तैयारियूं मुकम्मल। 687 उम्मीदवार मैदान में लथल 43 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद मूजिबि ज़िले मटियारी अंदरि सुभाणे थींदड़ मकानी चूंडुनि में कुल 687 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। हिकु म्यूनिसिपल कमेटी लाइ 79, टाउन कमेटी लाइ 164, मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल लाइ 76, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ 92, जनरल मेंबर लाइ 276 उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थींदो। मुख़्तलिफ़ सीटुनि ते 43 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। इलेक्शन फॉर्म भराईंदड़ हिकु उम्मीदवार वफ़ात करे वियो आहे। ज़िले अंदरि कुल 345 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिन मां 256 हसास ऐं 89 इंतिहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। मटियारी ज़िले में 4,22,256 वोटर पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। बल्दियाती चूंडुनि लाइ 2,600 पुलिस एहलकार ऐं 102 रेंजर्स एहलकार सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। आर्मी जवान स्टैंड बाय रहंदा।